अस्सलामु अलैकुम। समूरी सारा अल्लाह रब्बुल आलमीन खे सूंह जेको जहाननि जो जोड़ींदड़, संभालींदड़, पालींदड़, निपाईंदड़ ऐं आख़िरत जे ॾींहं जो मालिक आहे। करोड़े दुरूद सलाम ऐं सलवातूं ॿिन्ही जहाननि जे रहमत मोहम्मद मुस्तफ़ा अहमद मुश्तबा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जिन ते मोकिलिजनि जेके इंसान ज़ात जा मोहसिन, रहबर, रहनुमा ऐं अॻवान आहिनि। अॼु हिन वीडियो में पाण सगोरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे गार जे साथीअ अमीरुल मोमिनीन सैयदना हज़रत अबू बकर सिद्दीक़ जी सोहणी सीरत मुतालिक़ मुख़्तसर मालूमात ॾिनी वेंदी। साथियो, जंहिं पाक हस्तीअ जी सीरत जी ॻाल्हि थी रही आहे उन जो असल नालो अब्दुल काबा हो ऐं संदन वाले जो नालो कहाफ़ा। पाण कुरैश क़ौम जे पाड़े बनी तमीम सां लाॻापो रखनि था ऐं 6हीं पीढ़ीअ में हज़रत रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जिन सां वञी गॾिजनि था। इस्लाम आणण बाद हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जिन संदन नालो बदिलाए अब्दुल्ला रखियो ऐं संदन लक़ब अबू बकर, सिद्दीक़ ऐं अतीक़ हुया। संदन ख़ानदान जाहिलियत जे ज़माने खां ई मुअज़्ज़िज़ हो। कुरैशी राज में खून जे एवज़ जा फ़ैसिला वटनी थींदा हुआ। जेतोणीकि संदन ज़माने में अरबनि जा तमामु बुरा इख़लाक़ हुआ, मगर पाण नंढपिण खां वठी ई पाकबाज़ रहिया ऐं कॾहिं बि बदीअ सां संदन उन्हनि जो को बि लाॻापो न हो। इन करे माण्हुनि ते संदन उम्दन इख़लाक़नि ऐं सचाई ऐं अक़लमंदीअ जो सिको वेठल हो। पाण हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां थोरा महीना नंढा हुया, इन करे हिकु जहिड़ी फितरत ऐं साॻी उमिरि सबबि मंझंदि गहरी दोस्ती हुई ऐं हिक ॿिए जे लछणनि ऐं सीरत खां पूरा वाक़िफ़ हुया। इहो ई सबबु हो जो हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जॾहिं पंहिंजी नबूअत मिलण जो ज़िक्र करे खेनि इस्लाम जी दावत ॾिनऊं त बिना कंहिं हॿक ऐं शक जे इन्हीअ खे मञियाऊं। इन करे खेनि सिद्दीक़ यानी सचो या सचो सम्झंदड़ जो मुअज़्ज़िज़ लक़ब मिलियो। पाण वॾा वापारी ऐं दौलतमंद हुया, मगर इस्लाम जी राह में पंहिंजी जान, माल, इज़त, आबरू सभु क़ुर्बान करे छॾियाऊं ऐं इन्हनि क़ुर्बानियुनि में ॿियो को बि सहाबी खाइनि बाज़ी खटी कोन सघियो। किन किन मौक़नि ते त पाण घर जो समूरो सामान खणी अची ख़ैरात ॾींदा हुआ। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन पुछंदा हुआ कुझु अहलो अयाल लाइ छॾियो अथई, जवाबु ॾींदा हुआ अल्लाह ऐं अल्लाह जो रसूल। संदन कोशिश सां केतिरनि ई वॾनि माण्हुनि इस्लाम आंदो। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमाईंदा हुआ त जान ऐं माल जी क़ुर्बानीअ में अबू बकर रज़ी अल्लाह ताला अन्हो खां वधीक मूं ते कंहिंजो बि अहसान कोन्हे। जॾहिं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन मके शरीफ़ मां हिजरत करे मदीने शरीफ़ थी विया, तॾहिं हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हो संदसि साथी हो। पाण मके खां ॿाहिरि गार में तरसिया। गार में केतिरा ई सुराग हुआ जेके पाण बंदि कयाऊं, मगर हिकिड़ो बंदि थी न सघियो। इन ते खुड़ी ॾेई वेठा ऐं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन संदन गोॾे ते मथो रखी आराम फरमायो। कुझु वक़्त बाद इन्हीअ ॿिर मां नांग निकितो, पर रस्तो बंदि ॾिसी हर ॾंग हणणु लॻो। संदन रंग साओ थी वियो, पर पेर परे न कयाऊं त मतां हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे आराम में ख़लल पवे। तव्हांजो ज़हर जे ज़ोर सबबि अखियुनि मां लुड़क किरी पाण सगोरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन ते पिया। पाण जागी संदन ईमान ते आफ़रीन चई टंगनि ते पक मुखियाऊं त सूर छॾे वियो। पाण इस्लाम जी राह में दुनिया जी हर शइ खे अहिड़ो त तछु सम्झंदा हुआ जो हिकु दफ़े बदर जे मैदान में काफ़रनि सां जंग हली रही हुई, संदन पुट काफ़रनि सां शामिल हो। इन्हीअ कुझु अरसे बाद इस्लाम आंदो ऐं चयाईं बाबा बदर जी जंग में तव्हीं 2-3 दफ़ा मूंखे अहिड़ी विझ में आया जो ज़बरदस्त धक हणी सघां हा, पर मूं पीउ जो लिहाज़ करे छॾे ॾिनो। पाण हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी ताला अन्हा जवाबु ॾिनऊं ख़ुदा जो कसम जे ईअं मुंहिंजे वझ में अची हा त 2 टुकर करे छॾिया हा। पाण पंहिंजे माल मां केतिरा ई मुसलमान थियल बाना जिन ते काफ़िर ज़ुल्म करे रहिया हुआ से ख़रीद करे आज़ादु कयाऊं। जेकॾहिं ख़िलाफ़त जे ज़माने जी ॻाल्हि कजे
त सन 11 हिजरी में हज़रत रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन वफ़ात फरमाई। जीअं त पाण पंहिंजो को जानशीन मुक़ररु न कयो हुयाऊं, इन करे मुनाफ़िक़ इंसान कोशिश करण लॻा त हिन ॻाल्हि ते मुसलमाननि में अहिड़ी जंग मचाइजे जो हू पाण में विढ़ंदा रहनि ऐं इस्लाम खे ज़ईफ़ अचनि। इन करे संदन हिकु टोले कोशिश करे मदीने जे असली रहाकुन जिन खे अंसार सॾिबो हो, तिन खे निहायत क़ाबिलियत सां इन ॻाल्हि लाइ तयारु कयो त हू पाण मां कंहिंखे संदन जानशीनीअ लाइ चूंडे। अंसार हिकदमि गॾु थिया ऐं सकीफ़ा बनी सादा नाले जाइ में इहा चूंड करण लॻा। इहा ख़बर कुरैशी सहाबियनि खे पई, हू तमामु परेशान थिया ऐं सम्झायाऊं त हिन तरह ख़िलाफ़त खे बादशाही बनाइण मां इस्लाम खे निहायत नुक़सानु रसंदो। सो हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे गुसल वग़ैरह जो कमु संदन वेझनि अज़ीज़नि जे हवाले में छॾे हज़रत अबू बकर सिद्दीक़, हज़रत उमर, हज़रत अबू उबैदा वग़ैरह सहाबी उते पहुता ऐं अंसार खे सम्झायाऊं त इस्लाम पहिरियां ई कुरैशन क़बूल कयो आहे। हू दीन जी हक़ीक़तनि खे तव्हां खां घणो वधीक सम्झनि था। हिते का बादशाही करणी न आहे, बल्कि अल्लाह जे दीन खे वधाइणो आहे। इन करे अमीं इन्हनि मां ई कंहिंखे चूंडजण जो फ़ैसिलो करियो। इन्हीअ ते अंसारनि चयो, इहा ॻाल्हि बराबरि आहे त पोइ हिकु ख़लीफ़ो अव्हां मां चूंडियो ऐं हिकु असां मां। हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु ताला अन्हो खेनि सम्झायो त ॿ माण्हू कॾहिं बि अॻुवाणी हलाए न सघंदा, अॻुवाण हिकिड़ो ई थियणु घुरिजे। इन्हीअ ते सभिनी यकराय खेसि ई चूंडियो। संदन साम्हूं इहा हक़ीक़त बि हुई त बीमारीअ जे वक़्तु हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खेसि ई नमाज़ पढ़ाइण लाइ इमाम मुक़ररु कयो हो। इन्हीअ तरह ही वॾो मसइलो तमामु आसानीअ सां हल थी वियो ऐं सभु मुसलमान निहायत ख़ुशि थिया। पर मुनाफ़िक़नि खे ॾुख थियो त मुसलमाननि में झगड़ो छो न बर्पा थियो। सो वञी हज़रत अली रज़ियल्लाहु ताला अन्हो खे भड़कायाऊं त ख़िलाफ़त यानी जानशीनी अव्हां जो हक़ आहे, जो अमीं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जा सभ खां वेझा वारिस आहियो, यानी सोट ऐं नाठी। बशरी कमज़ोरीअ करे हज़रत अली रज़ियल्लाहु ताला अन्हो ते कुझु असरु थियो, पर तुर्त ई इस्लाम जे फ़ाइदे खे मद्देनज़र रखी पाण इहो ख़्यालु लाहे हज़रत अबू बकर सिद्दीक़ जी बैअत कयाऊं। इन्हीअ तरह इहो झेड़ो बि टरी वियो। मुनाफ़िक़नि खे ॾुख घणो ई थियो, पर हू डप खां ज़ाहिर न करे सघिया। बाक़ी ॻझीअ तरह माण्हुनि खे ईअं चवंदा रहिया त ख़िलाफ़त हक़ त हज़रत अली रज़ियल्लाहु ताला अन्हा जो हो, पर हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु ताला अन्हा ज़ोरीअ इहो हक़ फुरे वरितो। पर कंहिं बि समझदार मुसलमान ते संदन इन्हनि गुफ़्तनि असरु कोन कयो, छाकाणि त सभिनी सम्झियो त हिते त इस्लाम जी ख़िदमत जो सुवालु आहे, का मिल्कियत हासिलु करणी कान आहे। बैत खां पोइ पाण तक़रीर फ़रमायाऊं त जेको शख़्स मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी पूॼा कंदो हुजे, उनखे यकीन करणु घुरिजे त पाण वफ़ात करे विया, पर जेको शख़्स अल्लाह पाक खे पूॼंदो हुजे, तंहिंखे पक सम्झणु घुरिजे त अल्लाह हमेशह रहण वारो ऐं बाक़ी आहे। अल्लाह साईं क़ुरान पाक जी सूरह आल इमरान आयत नंबर 166 में फ़रमाए थो त मोहम्मद फ़क़ति हिकु रसूल आहे, इन खां अॻु बि रसूल थी गुज़रिया आहिनि। जेकॾहिं हू वफ़ात करे या मारिजी वञे त अव्हां इस्लाम खां पोइ पिरी फिरी वेंदव छा? ए इंसानों, आऊं अव्हां ते हाकिम बनायो वियो आहियां, हालांकि आऊं तव्हां जी जमात मां सभ खां भलारो न आहियां। जेकॾहिं आऊं चङो कमु करियां त मुंहिंजी ताबेदारी करियो, ऐं जेकॾहिं ॾिघो रस्तो इख़्तियार करियां त मूंखे सहूं करियो। सचाई ईमानदारी आहे ऐं कूड़ कपट आहे। अव्हां मां हिकु ज़ईफ़ शख़्स बि मूं वटि तेसि ताईं ज़ोर वारो आहे जेसि ताईं आऊं ॿियनि खां संदसि हक़ खेसि न ॾियारियां। तव्हां जो निहायत ज़ोर वारो शख़्स बि मूं वटि हीणो आहे जेसि ताईं आऊं ख़ासि ॿियनि जो हक़ न हासिलु करे वठां। यादि रखो, जेका क़ौम जहाद छॾे ॾिए थी, ख़ुदा ताला उनखे ज़लील ऐं ख़्वार करे छॾे थो, ऐं जंहिं क़ौम में बदकारी पखिड़ी वञे थी, ख़ुदा ताला उनखे आम मुसीबत में मुब्तला करे छॾे थो। जेकॾहिं आऊं अल्लाह ताला ऐं संदसि रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ताबेदारी करियां त मुंहिंजी ताबेदारी करियो, ऐं जेकॾहिं इन्हनि जी नाफ़रमानी करियां त अव्हां ते मुंहिंजी ताबेदारी लाज़िम नाहे।
साथियों, हिकु दफ़े सुबुह सवेरे के माण्हू हेॾां होॾां जूं ॻाल्हियूं करे रहिया हुआ। इन्हनि में हिकिड़ी ॻाल्हि इहा बि हुई त के माण्हू हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला अन्हा खे हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हा ते फ़ोक़ियत ऐं फ़ज़ीलत ॾेई रहिया हुआ। हीअ ॻाल्हि हलंदे हलंदे वञी हज़रत उमर ताईं पहुती। हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला अन्हो डोड़ी अची उते पहुतो ऐं माण्हुनि जी वॾी मेड़ में बीही फ़रमाइण लॻो त ए इंसानो, अल्लाह शाहिद आहे त हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हो जी हिकु राति हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला अन्हो जे सॼे ख़ानदान खां बहितर आहे। वरी हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला अन्हो माण्हुनि जो पाण ॾांहुं ध्यानु छिकाईंदे हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हा जहिड़े अज़ीम इंसान जी ज़िंदगीअ जो हिकु वाक़ियो बयानु कयो त जीअं माण्हुनि खे हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हो जो मुक़ाम ऐं मर्तबो मालूम थिए। हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला अन्हा ॿुधायो त हिकिड़ी राति हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन ग़ार ॾांहुं वञण जे लाइ निकिता। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन सां हज़रत अबू बकर सिद्दीक़ बि साण हो। हज़रत अबू बकर सिद्दीक़ रस्ते में हलंदे कॾहिं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अॻियां पिया थियनि त कॾहिं पुठियां। तव्हांजो इन ॻाल्हि जो जॾहिं अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे पतो पियो त पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन पुछियसि त ए अबू बकर, छा ॻाल्हि आहे जो तूं कॾहिं मुंहिंजे अॻियां थो हली त कॾहिं पुठियां। हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हो ग़मगीन लहजे में फ़रमायो त या रसूल अल्लाह, मां कॾहिं तव्हांजे पुठियां हलां थो त ॾिसां त को तव्हांजे ॻोल्हा में त नाहे, ऐं वरी जॾहिं तव्हांजे अॻियां हलां थो त ॾिसां थो त को तव्हांजी ताड़ में इंतज़ारु त नथो करे। उन ते हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फ़रमायो त ए अबू बकर, जेकॾहिं कुझु हुजे हा या को ख़तरो आॾो हुजे हा त मां पाण पसंदि कयां हा त तूं मुंहिंजे अॻियां हल। हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी ताला अन्हा ख़ुशी ऐं शौक़ मां अर्ज़ु कयो त हा साईं, उन ज़ात जो कसम जंहिं तव्हांखे हक़ सां गॾु मोकिलियो आहे। जॾहिं ॿई ग़ारे सोर वटि पहुता त हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी ताला अन्हो हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे ग़ार जे मुंहुं वटि रोके अर्ज़ु कयो त या रसूल अल्लाह, पहिरें ग़ार में मूंखे वञणु ॾियो, ॾिसां त मतां को नांग भला या को ज़हरीलो जानवर न हुजे त भले मूंखे नुक़सानु पहुचाए, जीअं तव्हांखे का तकलीफ़ न पहुचे। हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हो ग़ार में अंदरि वञी सुराख़नि खे जांचणु लॻो ऐं सुराख़नि खे कपिड़े सां बंदि कयो। जॾहिं ॾिठाई त सॼो कपिड़ो इन्हनि सुराख़नि में लॻी वियो, अञा हिकिड़ो सुराख़ बाक़ी रहे थो त इन खे पंहिंजे पेर सां बंदि कयाई। पोइ हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन ग़ार में दाख़िल थिया। जॾहिं सुबुह थियो, हर तरफ़ रोशनी पखिड़िजी वई त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन ॾिठो त हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हा जे बदन ते कपिड़ो कोन्हे। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हैरान थी पुछियो त ए अबू बकर, तुंहिंजे लिङनि जा कपिड़ा केॾांहुं विया? हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हो सॼो वाक़ियो बयानु कयो। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन अल्लाह जी बारगाह में ॿई हथ खणी दुआ फ़रमाई, ए अल्लाह, क़यामत जे ॾींहुं हज़रत अबू बकर खे मूंसां गॾु मुंहिंजे दर्जे में रख। अल्लाह ताला वही नाज़िल फ़रमाई त ए अल्लाह जा रसूल, अल्लाह अव्हां जी दुआ क़बूल फ़रमाई। इन खां पोइ हज़रत उमर इब्नुल ख़िताब रज़ी अल्लाह ताला अन्हो फ़रमायो त उन ज़ात जो कसम जंहिंजे कब्ज़े में मुंहिंजी जान आहे त हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हो जी उहा राति उमर रज़ी अल्लाह ताला अन्हो जे ख़ानदान खां वाक़ई वधीक बहितर आहे। साथियों, भलारनि इंसाननि जी सुहिणी सीरत असांजे लाइ रोशनी जो मीनारो आहे। पाण सॻोरनि सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा तमामु सहाबी असां लाइ, असां मुसलमाननि लाइ मिशले राह जी हैसियत रखनि था ऐं असांखे उन्हनि जी सीरत मां पंहिंजी ज़िंदगीअ में को न को अहिड़ो अमल शामिलु करणु घुरिजे त जीअं असांजी ज़िंदगी या असांजी सीरत में बि उन्हनि जहिड़ा ख़ूबसूरत गुण शामिलु थी सघनि। साथियों, असांजे हिन चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कजो, लाइक कजो ऐं कमेंट कजो। अव्हांजे कमेंट जो इंतज़ारु रहंदो। इंशाअल्लाह ईंदड़ वीडियो में ॿिए सहाबी या ॿिए ख़लीफ़े जी मालूमात सां गॾु हाज़िर थींदमि। तेसिताईं इजाज़त ॾींदा। अल्लाह हाफ़िज़।